मुल्तान में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सीनियर सियासतदान जावेद हाशमी चयो त हू मुल्क में सियासत जा 50 साल गुज़ारे चुको आहे। JIT जो तमाशो बंद कयो वञे, जजन खे एहतियात करण घुर्जे। संदसि चवणु हो त फ़ैसिले खां अॻु हुकूमत खे ससलीन माफिया ऐं नवाज शरीफ खे गॉड फादर करार ॾिनो वियो। ये सिसेलियन माफिया है, जब आपने कह दिया तो रह क्या गया? आपने तो फैसला सुना दिया, आपने तो उनको मुसल्लत कर दिया, आपने फैसला गॉड फादर है। जावेद हाशमी चयो त इमरान खान खेसि चयो हो त तसद्दुक़ हुसैन जीलानी खां बाद सुप्रीम कोर्ट में जेकी जज ईंदा उहे पार्लियामेंट टोड़ींदा, जंहिं ते हुन इमरान खान खे चयो त इहा बि त मार्शल लॉ हूंदी। जंहिं जे जवाब में इमरान खान चयो त जॾहिं जज हुकूमत टोड़ींदा त उनखे मार्शल लॉ केरु चवंदो? तसद्दुक़ जीलानी तो बाद में जो जज आएंगे वो हुकूमत तोड़ देंगे, वो पार्लियामेंट को तोड़ देंगे। तो मैंने कहा इमरान खान ये भी तो मार्शल लॉ होगा। उन्होंने कहा जी ये मार्शल लॉ नहीं होगा जब खुद सुप्रीम कोर्ट के जज ही तोड़ रहे होंगे। सीनियर सियासतदान चयो त सुप्रीम कोर्ट जो को भी जज, फौज जो को जनरल ऐं सियासत जे मैदान में आयल को भी सियासतदान सादिक ऐं अमीन नाहे। मुल्क में सियासतदाननि जो एहतसाब थिए थो त जजन ऐं जनरलनि जो भी थियणु घुर्जे। जावेद हाशमी चयो त सुप्रीम कोर्ट जे हाज़िर सर्विस जज जो नालो पानामा में आयो, पर एहतसाब जी जुरत केरु कंदो? सुप्रीम कोर्ट जी मौजूदा बेंच पंहिंजो वकार विञाए वेठी आहे। अदालती फैसलनि सां क़ौम जो कंद शर्म विचां झुकी वञे थो। तो वो जज जिसकी पनामा के अंदर जायदाद है और वो सुप्रीम कोर्ट के अंदर बैठा हुआ है, उसका कोई नाम ले सकता है? उसका कोई एहतसाब कर सकता है? मखदूम जावेद हाशमी चयो त हसास इदारा मुल्क जा मालिक नाहिनि, उहे पंहिंजी सोच तब्दील कनि। फौजी जनरलनि जी आंगुर जे इशारे सां सॼो मुल्क लुॾी वञे थो त नवाज शरीफ जी कहिड़ी हैसियत आहे? नवाज शरीफ की तो हैसियत ही कोई नहीं, पूरा मुल्क हल जाता है। हुन चयो त जनरलनि 3 भेरा आइन टोड़ियो, छा कंहिं उन्हनि जो एहतसाब कयो? 3 जनरलनि मुल्की आइन जा बखिया उधेड़िया, उन्हनि खां कंहिं पुछियो? परवेज़ मुशर्रफ बाबति जावेद हाशमी चयो त मुशर्रफ कुझु गोह में फौज खे छॾे भॼी वियो। भाॼोकट जनरल बादशाह जीअं वेही ॻाल्हाए थो। मुझे परवेज़ मुशर्रफ पता नहीं लेफ्टिनेंट भी था, फिर भाग गया था, ये फौज से भाग गया था चोरी छुपे, फिर उसको पकड़ के लाए। ये फरारी था, मफरूर था, बदमाशी करता था, उन्होंने निकाल दिया, भाग गया परवेज़ मुशर्रफ। तो अब वो बादशाह बन के बातें करता है जब, तो आदमी हैरान हो जाता है। तो संदसि चवणो हो त इमरान खान खे को न को इशू खपे। धरणनि वक़्तु वटसि धांधलीअ जो इशू हो, हाणे खेसि पनामा मिलियो आहे। जावेद हाशमी चयो त शेख रशीद, परवेज़ मुशर्रफ, इमरान खान ऐं नवाज शरीफ जो दरबारी रहियो आहे। खेसि जिते सीट खटण में मदद मिलंदे नज़र ईंदी आहे, हू उन सां गॾिजी वेंदो आहे।